नाज़रीन प्रोग्राम सिंध कचहरी सां गॾु आहियां जो मेज़बान ज़फ़र हिकिड़ो। सभ खां पहिरियां कचहरीअ जी शुरूआत खां अॻु में ऐं हिते जेके मौजूदु आहिनि जेके असांखे ॾिसंदड़ आहिनि सिंध टीवी जे तरफ़ां हिन कचहरी जी तरफ़ां मां सभिनी खे ईद मुबारक। संगत ईद जूं मुबारक हुजनि बाबा। बिस्मिल्लाह। ईद जूं निमाज़ूं पढ़ी आयो? वाह वाह। आज साईं तव्हांखे बि ईद मुबारक हुजे। साईं इसरानी साहिबु, रफ़ीक ईसानी ऐं ॿिया दोस्त असां सां तमामु सुठा आर्टिस्ट जेको आहे सो मौजूदु आहिनि। नासिर ख़ान आहे ऐं मुश्ताक चांडियो आहे। उन खां अलावा आजिज़ रहमतुल्लाह असां सां प्रोग्राम में हूंदो आहे, साथ में साथ हूंदो आहे। जिथे बि कोशिशि कंदा आहियूं त प्रोग्राम हुजे, आजिज़ हुजे त वरी आजिज़ अॼु ईद जो ॾींहुं आहे ऐं माण्हू ख़ुशियूं था मल्हाइनि, निमाज़ूं पढ़ी मतिलबु माण्हुनि जेको आहे सो आहे। पर अॻियनि ईदुनि हिन ईद में फ़र्क़ु ज़रूरु आहे। कहिड़ो फ़र्क़ु आहे? ख़ासि करे हिन पूरी दुनिया खे किरोना पंहिंजी लपेट में आणे हा सही। किरोना जे कहर के जुगा फिटाया, किन जी ज़िंदगी फिटाई। ख़ासि करे ही जेको सुख चैन फिटी वियो आहे। वाह बिल्कुलु। असांजा हुक्मरान परेशान आहिनि, नंढे खां वेंदे वॾे ही उहा ॿार बि परेशान, स्कूल बंदि ऐं जेको आहे न त ईद जे ख़ुशियुनि में ॿारनि जो वॾे में वॾी जेका ईद हूंदी ॿारनि जी आहे। ॿार रोडनि रस्तनि ते कुॾंदा आहिनि, खेॾंदा आहिनि, बाज़ारनि में वेंदा आहिनि, शॉपिंगूं कंदा आहिनि। पर हिन दफ़े शॉपिंग न थी सघी एतिरी उन गुज़िरियल ईद वांगुरु। असुल में चाहे त शॉपिंग न थियण जो सबबु इहो बि आहे, ख़ासि करे जेको रोज़गार घटियो आहे। मुख़्तलिफ़ कारोबार बंदि आहिनि, मज़दूर तबिको परेशान आहे। बिल्कुलु। उन जे करे उहे माण्हू जेके ख़रीदारी कंदा हुआ कुझु न करे सघिया आहिनि। सही। मार्केट बि बंदि, माण्हुनि जी बेरोज़गारी बि इहो बि इशू। ऐं बहरहाल वरी बि हीअ जेके मज़हबी ॾींहं थियनि था ऐं ईद जूं जेके ख़ुशियूं थियनि थियूं, इन में माण्हू जो जेको अंदरि आहे, अंदरि जी जेका क़ुर्बानीअ जी ईद आहे ऐं माण्हूअ जी जेका अंदरि जी ख़ुशी हूंदी आहे उहा ॾिसो था चहिरनि ते बहके थी। इहा ई ख़ुशी हूंदी आहे, असुली ख़ुशी खपे इहा माण्हू खे। बाक़ी त हूअं वक़्ती तौर ते दुनियादारी आहे, हर माण्हू पंहिंजे पंहिंजे मसइलनि में वरितो पियो आहे। प्रोग्राम अॼु जेको हीअ असां ईद जे ॾींहं ते कचहरी कयूं पिया ऐं ईद जो जीअं निमाज़ पढ़ी माण्हुनि उज़ाऊं बि कयूं आहिनि ऐं अञा ताईं उज़ा जो जेको सिलसिलो जारी आहे। कुझु दोस्त सुगड़ खाई बि आया हूंदा, गोश्त वोश्त। हीअ 3 ॾींहं हलंदो ऐं 3 ॾींहंनि में तमामु घणो जेको आहे सो माण्हुनि जा जेके जानवर वरितल आहिनि, माण्हू उहे जानवर जी उज़ही कंदा, ॻोठनि में इलाइक़नि में मिटनि माइटनि में गोश्त वेंदा ऐं वॾो हिकिड़ो जेको हिन ईद मां फ़ाइदो पए थो ऐं जेको असांजे इस्लाम जे हवाले सां बि जेकी ॻाल्हि कजे अॼु साईं त ग़रीब गुरबो गोश्त खाए थो। जेके माण्हू हफ़्तो हफ़्तो 10-10 ॾींहं महीनो गोश्त ॾिसण जे लाइ सिकंदा आहिनि, बिल्कुलु उहे माण्हू उन्हनि जे दरनि ते गोश्त पहुचे थो, उन जा बचड़ा खाइनि था। इहा वॾी हिकिड़ी हिन दफ़े ऐं सदाईं तक़रीबन जेके ईदनि ते ज़फ़र साईं तव्हांजी ॻाल्हि सही आहे। पर असुल हक़ीक़त इहा आहे त उहो ग़रीब गुरबो बि गोश्त तॾहिं खाईंदो जॾहिं उन ताईं गोश्त पहुचंदो। ईअं न आहे त असांजा अक्सर घणे भाङे ॾिसंदा आहियूं त फ्रिजूं भरे पंहिंजा ही फिलहाल मिट माइट लाइ रखिणो आहे, भाउ लाइ रखिणो आहे। सही था चओ। क़ुर्बानी इन जी आहे त तव्हां उन गोश्त खे मुख़्तलिफ़ हिस्सनि में विरायो, पाण बि खाओ, माइटनि मिटनि खे बि ॾियो ऐं ग़रीबनि खे जेको ग़रीबनि जो हिसो आहे उहो ग़रीबनि खे मिलणु घुरिजे। कचहरीअ जी शुरूआत कयूं ऐं ईद जो ॾिहाड़ो आहे, ख़ुशियुनि जो ॾिहाड़ो आहे। छा कंहिंखे ॿुधूं, संगत बि वेठी आहे। सुगड़ कचहरी सिंध कचहरी आहे ऐं कचहरी में तमामु अॼु ईद कचहरी था कयूं। सिंध कचहरी जो नालो अॼु ईद कचहरी था रखूं ऐं ईद कचहरी आहे ऐं हिन में सुगड़ कंहिंखे ॿुधिजे त बिस्मिल्लाह जे करे त सुगड़ाइप सां ई जेकॾहिं आजियां थिए। अदो अहमद अली असांजो तमामु भलोड़ सुगड़ ॾाढो ॾाढणी सुगड़ाइप सां ई आजियां थिए त बाबा बिस्मिल्लाह। अहमद अली उत्तरादी साईं सॼी संगत खे अस्सलाम वालेकुम, ईद मुबारक। वालेकुम अस्सलाम खैर। वालेकुम सलाम। चवंदा आहिनि त उताक जे जेको अङण ते ईंदो आहे पंहिंजे दोस्त उन खे चवंदा आहिनि त भली आयो भला पिरी अजीब करे एहसान, भली आयो भला पिरी अजीब करे एहसान, पंधु करे परे खां आयो जुंग जवान, कदम रखियो कुर्ब जा त मिठा वधियो मान, ख़ुशीअ में अॼु मापा नथो ॾिसी मान भरिया महिमान, था कयूं कचहरियूं कुर्बायतियूं खिली वियो खान, अलाह कया एहसान आहिनि अॼु अहमद अली। साईं आयो अॼु अहमद अली चवे वॾा वण करे, सिक लही वई सालनि जी पियो हुब में हींअर डरे, सीनो मिलायो सीने सां त दिलड़ी मुंहिंजी ठरे, चाह में चांडियो चवे पियो ही मादो मन वॾा कुर्ब करे आया मुंहिंजे साईं
इते उस्ताद बुखारी दाह कई हाओ जॾहिं महिमान आया दोस्त तिरी प्यारा पाता त वरी तकड़ा मोकिलाइण जी पिया कनि त उस्ताद चयो त तकड़ा आहिनि तकड़ा वेंदे के दम दिल पर टिकू दम दम नाल गुजरिया जानी चार पहर त टिकू चौपहरा विच चाह न ढापे जुम्मा छंछर आचर टिकू पर हफ्ते महीने यहाँ न भरे सन साल सरासर टिकू पर साल भी सुना सिक न लासी जेतर जीवा तेतर टिकू वाह वञा उस्ताद बुखारी ताई मशर टिकू ताई मशर टिकू वाह सही वाह वाह अहमद अली वाह इहो जी अहमद अली हाँ साईं ओता की मुर्स सुखड़ ही पंजी जेका ईद कचहरी हाँ त वञो उन्हनि जी ओता कते जे आकिल चवनी ईंदो कर ईंदो कर ॾिठ पिरोली ॾाह पवारी ॾाह पसाई ॾींदो कर वाह वाह मण मिसरियूं मलूक चवे वटन खणी थींदो वींदो कर। कर ओए थधो घड़ो थींदो कर त ओतन तोखे अदब सां वाह 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 उस्तादन चयो आहिनि बिल्कुल। ओता को जे वरी सुगड़ हुजन हाँ वरी आजा आजा बे माना अहमद अली नहीं आजा एडी तो दे जो वाह वाह बाका सुगड़ाइप में सुगड़ा सिंध जो कुआड़ो वॾो नालो आहे तव्हांजे सुगड़ाइप में ऐं कुआड़ो जेका गुजारत भॼंदो आहे न गुजारत खे ईद ते कुहाड़ो ऐं वाढ गॾु वेठा आहिनि हाँ कुहाड़ो असांजो अली गुल रिंद हाँ ऐं वरी चाचो अली बख्श सूमरो इन जो तखलुस आहे वाढ वाढ तो मां पंहिंजी कचहरी में सवेरे ॻाल्हि पे हली त कुहाड़े जो कमु आहे काठ कटण हाँ जॾहिं झंग में वेंदो कुहाड़े सां काठ कटे हाणे खजे छा सां वाढ सां खजंदो लाज़मी उहो ॿधंदासीं वाढ, वाढ सां वाह, वाह। अॼु ॿिन्ही जी सुगड़ाइप यकीनन ॿुधंदासीं हाँ। त असां वटि ॾाढो भलोड़ सुगड़ आयो आहे अकबर चांडियो अकबर चांडियो बि साईं हाँ चांडियो बस नालो खणण सां असांजा नाज़रीन यादरीन सभई समझी वेंदा हम्म। त अकबर जो फन उहो फन आहे जेको कंहिं तारुफ जो मोहताज कोन्हे अकबर साईं ईद लॻी पई आहे तव्हांखे ईद मुबारकूं बि हुजनि ऐं असांजा जेके नाज़रीन ईद कचहरी में ॿुधनि पिया ॾिसनि पिया उन्हनि जे लाइ कहिड़ी सुखड़ी आंदी अथव साईं हाणे ईद त अलहमदुलिल्लाह पढ़ी आयासीं ऐं ख़ुशी ईद जी वॾी हूंदी आहे पर असां वटि जेका न किरोना आई इन असांखे ॾाढो धकु ॾेई छॾियो आई बि आहे ॿाहिरि मुल्क खां हेॾां चीन खां हा पोइ इहे ॿियनि मुल्कनि खां थींदी पाकिस्तान में आई थोरो एहतियात साईं जन खे ॾसियूं त एहतियात बि ज़रूरी आहे सुगड़ाइप में ॾसींदव न हाँ साईं। सुगड़ाइप वारी ॿोलीअ में हा साईं बिल्कुलु। वाह वाह असांजा हुकुमरान एसओपी चवनि पिया हा, हा। वरी पंहिंजी ॿोलीअ में उहा एसओपी जी हा ॻाल्हि साईं, करे। अर्ज़ु वाह कयो त अकबर साईं किरोना वायरस पई आहे काहे चीन जा छॼई कम ई लाहे पाकिस्तान बि पहुती आहे दिल थी धड़के निंड ई नाहे वाह वाह साईं केॾा ॾिसो कहर थी विया बंदि सारा शहर थी विया खाइण पीअण ज़हर थी वियो अलाए छामो छा आहे किरोना वायरस पई आहे काहे चीन जा छॼई कम ई लाहे पाकिस्तान बि पहुती आहे दिल थी धड़के निंड ई नाहे वाह साईं वाह साईं किरोना वायरस कयो वयल बंदि घरनि में आहियूं जेल किन जा पिपड़ बुकियूं फयल डिंग विधा हिन के ई ड्राहे किरोना वायरस पई आहे काहे चीन जा छॼई कम ई लाहे पाकिस्तान बि पहुती आहे दिल थी धड़के निंड ई नाहे वाह वाह हाणे न कंहिं सां हथ मिलायो संगत खे न सीने लायो मुंहुं ढके पिया पोइ ॻाल्हायो ॾस ॾिनो आहे इहो ॾाहे किरोना वायरस पई आहे काहे चीन जा छॼई कम ई लाहे पाकिस्तान भी पहुती आहे दिल थी धड़के निंड ही नाहे परहेज पंहिंजी जारी रखो यार न कंहिंसां यारी रखो गंदगी खां बेज़ारी रखो बूथ ते ॿधो छिका ठाहे किरोना वायरस पई आहे काहे चीन जा छॼई कम ई लाहे पाकिस्तान भी पहुती आहे दिल थी धड़के निंड ही नाहे वाह वाह शाकिर जो सब शुक्र कयो ज़ाकिर थी वेही ज़िक्र कयो ॻाल्हि इन्हीअ जो फ़िक्र कयो मर्ज़ बीठो तो मथां बाहे किरोना वायरस पई आहे काहे चीन जा छॼई कम ई लाहे पाकिस्तान भी पहुती आहे दिल थी धड़के निंड ही नाहे दुआऊं घुरऊं रब खां अचो अकबर लहे मुल्क तां अचो ख़ुश हुजे हर बुढ़ो बचो मौला हीअ मुसीबत लाहे किरोना वायरस पई आहे काहे चीन जा छॼई कम ई लाहे पाकिस्तान भी पहुती आहे यार दिल थी धड़के निंड ही नाहे वाह 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 से अकबर चांडिया वाह कोरोना आई आहे ऐं वाकई पाकिस्तान में बि वॾा कम कया अथई ऐं चङनि भलनि खे जूं निंडूं हराम थी वयूं आहिनि हिन वारी ॻाल्हि त चङा भला हमरा परेशान करे छॾिया अथई शहर बंदि रोड बंदि याकूब परेशान आहे अलाए कोन मोहम्मद याकूब याकूब अॼु ईद पढ़ी ख़ैर सां कचहरी में आयो आहियां जी साईं कुछ अलाह जे ॾिने मां तो वटि सुखड़ी असां बि का किरोना जी ॿुधायो वला बिस्मिल्लाह हा सीज़न कोरोना जी आहे आओ किरोना तो के सतायो आहे हा बिस्मिल्लाह सारा या सचो धणी सारा या रब सतार वाह मीर मोहम्मद मुस्तफा अड़न जो आधार
अॼु त ॾुखनि जो ॾाह कयो मूं वेही आ वीचार त हिन किरोना हिन कहर कया थो ॼाणे रब जबार वाह वाह इहो जीत जहान में थियो निकिरी आ निर्वार दहशत हिन जी ॾाढी आहे चौक बिलो चौधार सारी ख़ल्क ख़ुदा जी थी लालाणा लाचार ॿियो मोहबत लॾी मुल्क मां वधी इहो वियो आज़ार भाउ पंहिंजे भाउ खां थियो भॼी आ बेज़ार पुट चवे पियो पीउ खे त वेझो न अचिजांइ यार मतां फासी वञो इन फंदे में करे किरोना वार हाँ सेवा कया हक़ीक़त हिकिड़ी अमी सोचो सम्झो सुरतदार त पखी पुरंज जीत जणिया वतन था चुगींदा चौधार रुगो अशरफुल मखलूकात लाइ आहे बंद बाज़ार वाह वाह इहा किरोना मोकिलियल आहे मालिक जी हथ सां आगे जा अख़्तियार अञा वक़्तु असां खां वियो नाहे रोऊं ज़ार तोबा ताइब थियूं ॾिसी पंहिंजा आहे बापार दुरूद सलवतूं सरवर मथे पढ़ूं बार बार वाह हीअ लॉकडाउन बि सही आहे पर वधिया वेतर सूर हज़ार जो असां मज़दूरनि खे मज़दूरी करण जा न आहिनि अख़्तियार न आहे सीधो घरनि में आहियूं बिल्कुलु बेक़रार रोइनि सॼी राति ॾींथा नंढा वॾा ॿार अला अला हज़रत अली करमुल्लाह वजहू सॾ ॿुधो सरदार हसन मीर हुसैन को ॾियो दिला सो दिलदार मीर मदीने जा वाली लहो सार संभार हे दाहूं ॿुधी दाद कर तूं ॾेहनि जा दातार वाह वाह छो जो तूं मालिक हाँ बिल्कुल ये दाहूं ॿुधी दादू कर तूं ॾेहनि जा दातार मालिक मोटाए मुल्कनि मां हिन किरोना खे कलतार जो बुखनि में था पाह थियनि पिया पखनि में पंहार वेठा आहियूं तुंहिंजे आसरे असां आसी अर्ज़दार मालिक तूं मुख़्तियार करके यका बड़ याकूब वाह याकूब साईं वाह वाह जबरदस्त ईद नमाज में असांजे आलिमनि उलमान जमायत सभिनी इहो हाँ हीअ बि वॾी दुआ आहे हा वाह वाह दुआ आहे बाक़ाइदे ऐं ज़बरदस्त अॼु ईद जे निमाज़ में जिथे बि निमाज़ूं पढ़ियूं त ख़ासि इहे दुआऊं घुरियूं वयूं त हिन वबा खां बचायो अलाह साईं खे अपील कई वई आहे त मालिक साईं रहम कर को करम कर फरमायूं त अदुल छुटा न कर को फेरो फज़ल जो हा हाणे ॿिया सभई जेके ख़तम थी विया आहिनि बिल्कुलु आसमान वारे जो हिकिड़ो ई सहारो आहे उहो रहम कंदो त इंशाअल्लाह अलाह चङाई कंदो ऐं ईअं ई थींदो मालिक साईं जेके दुआऊं कनि था अॼु वॾो ॾींहुं आहे ऐं वॾे ॾींहं ते तमामु वॾे माण्हुनि तमामु लखनि करोड़नि जी तइदाद में पूरे मुल्क में जिथे बि माण्हू निमाज़ूं पढ़ियूं आहिनि उन्हनि दुआऊं घुरियूं आहिनि हिकिड़ो अञा कंहिं सुघड़ खे ॿुधूं त पोइ वरी हेॾां असांजो इनकलाबी सुघड़ पाण वटि इनकलाबी सुघड़ पंहिंजे हिन ईद कचहरीअ में पहिरियों दफ़ो आयो आहे मोहम्मद जुमन भट्टी बिस्मिल्लाह मोहम्मद जुमन भट्टी जो चक्कर माल जो किताब छपजी वियो आहे चक्कर माल जो ऐं फिक्र माल जो वरी पंध में आहे मोहम्मद जुमन माल जो सतायल आहे छा भला उहो वरी पाण ॿुधाईंदो त लॻे ईअं थो न किताब जो नालो जेको जंहिं शइ खां मुतासिर थींदो आहे त पोइ मिड़ई हुनखे घणो निशान थी आणींदो आहे बिस्मिल्लाह जुमन साईं त मां अर्ज़ु कयो त हली आओ सोणा सिकूं पिया था तो लाइ पंहिंजे हिन पुराणनि पटनि जो कसम थी सिध जे बाज़ारनि रस्तनि ऐं रोडनि दुकाननि दरनि ऐं हटनि जो कसम वाह 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 छॾे वे तूं छा लाइ पंहिंजी सिंध सुहारी अची ॾिस वरी तूं पंहिंजा नेक हारी हालनि में हली आ हथी ॾे हुनर खे हालनि जे अजरक खटुनि जो कसम ते हली आव सोना सिकूं पिया था तो लाइ पंहिंजे हिन पुराणे जो कसम ते वाह जमल साईं परे नाहे जो ही काछे में घुमी वञ परे नाहे जो ही काछे में घुमी वञ नए गाज ते या मंछुर ॾिसी वञ जुदा नाहे जो ही मखण मोही जो ही जे अछन मटन जो कसम तई कारू झर ते मोरन तितरन ट्रहू का कारू झर ते मोरन तितरन ट्रहू का पंहिंजी सिंध सुणी में अची रात रह का पंहिंजे थर जा थूहर कंडा लयूं लाणियूं जिते बंद मारल कोटन जो कसम ते खारो थी वियो मंछुर नकी कुमई कूणियूं नकी पन पबुण बेन बूरानी जूं ॿोड़ियूं नकी आड़ी नीरगियूं न बदकन बहारियूं गाया गाह सारन तन सटन जो कसम ते हली आओ सोना सिकूं पिया था तो लाइ पंहिंजे हिन पुराण वाह जमन साईं वाह वाह हली आओ सही कटजी विया बेला सुके पे तो सिंधू मेहरान मौजूं वरी शाल ईदूं पक्का खूह कोन्हनि लटजी विया थई पक्का बंद पेचरा तन घटन जो कसम थई हली आओ सोना सिकूं पिया था तो लाइ पंहिंजे हिन पुराणनि पटन जो कसम ते नकी जीएम सैयद नकी जुल्फकार ते
न की जीएम सैयद, न की जुल्फकार थे, न की शाह नवाज़ा, न की मुर्तज़ा थे, न की बेनज़ीरा जैसा जुल्म थियो थे। हा खुदा बश गढ़ी जे भुटन जो कसम थे हली आ सोना सिकूं पिया था तोल पंहिंजे हिन पुराणनि पटन जो कसम थे अची सिंध जे सांगिन खे गले पा गेराटी। मारू मन मोहींदड़ मुंहिंजा ढोल ढाटी पंहिंजे सिंध वासिन खे अची प्यार ॾेको। हा अयाणनि सियाणनि जटनि जो कसम थी वेड़ी चंद जे वाड़े में वाके चोर पिया थी। वेड़ी चंद जे वाड़े में वाके चोर पिया थी पंजनि साण गॾिजी परावन फुरिया थई न की बूर पलड़ा न बकरियुनि खे टारियूं सुखिया डुबरा डोड़ा तन डटन जो कसम थे न की चौथा पाटियूं न की टोया कासा। वाह सही वाह जदवल वाह जो बना वाह हाँ बिल्कुल। न की चौथा पाटियूं न की टोया कासा न की मण खरारन में मापिन था मासा न की शेर अध शेर न की पाव अध पा अधाने ऐं आने वटन जो कसम ते हली आओ काका सिकू पिया था तोल पंहिंजे हिन पुराणनि पटन जो कसम ते सोराना अठाना चाराना छॾे वे ही तव्हां ॾिठा हूंदा ये सिका तव्हां ॾिठा हूंदा। सोराना अठाना चाराना छॾे वे आनी ऐं ॿियानी ॿारहाना छॾे वे पंज पैसी पावली टिपेसी टकी ॾिस टिजोड़ी बिजोड़ी टकनि जो कसम ते भिटाई जे बैतन मां वायूं हड़ ॿुधी वञ भिटाई जे बैतन मां वायूं हड़ ॿुधी वञ कलंदर ते काका अची पढ़ विझी वञ वरी बास बासियूं मुरादूं बचन जूं ॿधी मोड़ गाना तन घोटन जो कसम थे उहे देग दांगियूं दबकियूं तवा ॾिस उहे देग दांगियूं दबकियूं तवा ॾिस उहे माट पाटियूं पाटोड़ा कौरा ॾिस उहे चाॾियूं माटियूं चिलम जा चपा ॾिस कुपा कोप किटलियूं वटन जो कसम थे हली आ सोना वाह सही वाह तोल वाह वाह झोलियूं झोल कांबा चीकले जा फेरा से चीकला तव्हां ॾिठा हूंदा झोलियूं झोल कांबा चीकले जा फेरा हिंदोरा ऐं पींघा दींदारनि जा वेरा उहे घाणा चीचड़ा जांडर जुड़िया छन फिरे नार चकरनि लोटनि जो कसम थे हली आओ सोना सिकूं पिया था तोल अञा ताईं ससवी जतन खां ड्रुजे पई अञा ताईं ससवी जतन खां ड्रुजे पई ॾिसी उठ ओठिन जा छिरकी पवे थी खयो जिन पुनल के रखी खोट दिल में भला उन बलोचन ओठन जो कसम थे हली आओ सोना सिकू पिया था तोल पंहिंजे हिन पुराणनि पटन जो कसम थे अञा सूंह सिंध जी वंक वार वरवर अञा सूंह सिंध जी वंक वार वरवर चूड़ी चेल सनड़ी काछो कोह बरतर खुलन जुल्फ कहरी कारी हर कुल्हन कर किरन चेल का चग चोटन जो कसम थे अची सिंध इलाजी में म्यूजियम घुमी वञ अगूणी मूसीक़ी माका खां ॿुधी वञ अची सिंध इलाजी में म्यूजियम घुमी वञ अगूणी मूसीक़ी माका खां ॿुधी वञ चंद्र ढोल जीवणी वसाई अलण ॾिस वजन फोना चेंजर तन केस्टन जो कसम ते दरिया ते त दिल भर पतन को बि कोन्हे गोराबन गुज़र सिण सिबण को बि कोन्हे उहे छर अनछर ओभारियूं लवारियूं दिका दंग दड़ियूं बेटन जो कसम थे बुकन गाह लूसण छबर छट छटालो कंधी कांह सर ते कानन कतारूं फुलारियो सरियां सेज वांगे सतारियूं गुलाबी गुलन गुल बूटन जो कसम थे उॾे ही अलाए सुरो आयो काॾूं थूणी थंभ लाटण लड़ी पिया तॾाकूं जुमन जीअं बि आहे भटी भाइरनि जहिड़ो हा भिटाई जे बैतन भिटन जो कसम ते हली आओ सोना वाह जुमन भटी वाह वाह सही वाह सॼी तारीख़ ऐं सॼो जेको माण्हू असांजा हितां लॾ पलाण करे विया ॿोली हा गुम थियल शयूं उन्हनि खे बि सिका पैसा बाना चाराना वाह वाह ज़बरदस्त। नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी रखूं था पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई ऐं साई खां पोइ वरी अची मिलूं था तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। भलीकार सिंध कचहरी में सिंध कचहरी जो सिलसिलो ऐं सिंध कचहरी बल्कि ईद कचहरी सिंध अॼु असां ईद जो ॾिहाड़ो आहे उनजे करे हिन सिंध कचहरी जो नालो बि ईद कचहरी रखियो आहे ऐं ईद जी निमाज़ पढ़ी हिते सुगड़ पहुता आहिनि असां सां जेको आहे सो सॼी संगत पहुती आहे ऐं सिंध वासियुनि खे वरी बि हिकु दफ़ो ॿीहर सिंध वासियुनि खे न पर जेके बि दुनिया जे अंदरि हिन सिंध टीवी जे प्रोग्राम खे ॾिसनि था उन्हनि सभिनी खे ईद जूं लख लख वधायूं हुजनि ईद जूं मुबारकूं हुजनि ऐं नवां कपिड़ा नवां पटका नवां अजरक इहो ईद जो ई ख़ुशीअ जो जेको ज़ाहिर जेका शइ हूंदी आहे उहा इहा ई हूंदी आहे। सुगड़नि खे बि ॿुधंदासीं अञा बि टाइम आहे ऐं अॼु
ईद जी कचहरी आहे, थी सघे थो त भले को टाइम वधी वञे त वधी वञे, वाह, वाह। पर हेॾो असां वटि ख़ादिम हुसैन सखीराणी वेठो आहे। ख़ादिम हुसैन सखीराणी बि वॾो सुरीलो आवाज़ु आहे ऐं सिंध जो बिल्कुलु कंहिं तारीफ़ जो मोहताज कोन्हे। सिंध जो सुरीलो आवाज़ु ख़ादिम हुसैन सखीराणी। साईं छा था ॿुधायो पिया? साईं सभ खां पहिरियों तव्हां सभिनी खे ईद जी मुबारकूं। महिरबानी, तव्हांखे बि मुबारक हुजनि। सुफ़ियाना कलाम साईं बुढल साईं जिन जी काफ़ी बिस्मिल्लाह। आया आसतिया आया आसतिया मारो चाब भोर में पसी पर पुन्हो जी नसीने छरिया पसी पर पुन्हो जी पसी पर पुन्हो जी नहसीने ठरियाम गूंदर विसरियाम सुखन साखू मुकियो चिलायो रे भेनर मेंदड़ी मोह चिलायो रे भेनर ओ मुझे घर ओ मुझे घर ओ मेंदड़ी मोह चिलायो रे भेनर मेंदड़ी मोह चिलायो रे भेनर ओ मुझे सिंगार सर तू करियो हर सिंगार सर तू करियो हर सिंगार सर तू करियो हर सिंगार सर तू करियो सुरही सेज बिछायो रे भेनर सुरही सेज बिछायो रे भेनर ओ मुझे
वटि दुखंदो दूर थिए ए तन तनी सी कट ओला अॾे टुकड़ा जंहिं त ॾिठे दुख दूर जो थियणा जंहिं त ॾिठे दुख दूर जो थियणा सर त्यों कम त सजायो रे भेनर सर त्यों कम त सजायो रे भेनर मोहन मुरजे करिया ओ मोहन मुरजे करिया और मेंदड़ी मोज लायो रे भेनर मेंदड़ी मोज लायो रे भेनर मोहन मुरजे करिया मोहन मुरजे करिया मुगल जी ईद जो थियणी मुगल जे सगम मगम बरे द बदम मगम मगम गरे द गम ए द बदम मगम मगम गरे द सगम मगम बरे वाह वाह साहब वाह वाह साहब वाह वाह साहब वाह खादिम साईं लाइ तारियूं थी वञनि ऐं बाक़ाइदे जो ईद जे ॾियारे ते ऐं ईद जे ख़ुशियुनि में हिकिड़ो ज़बरदस्त कलाम यकीनन ईद अची वई ओचितो हा आहे कोन अजीब अजीब पले वेठे पाण या रोकी कंहिं रकीब कहिड़े ॾोह करीब वई रुसी रहमतुल्लाह वाह साईं वाह रहमतुल्लाह खां रुसी हो 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 तो अॼु त ईद खां अॻु में रुसियल हो या पोइ यकीनन अॻु में रुसंदो तॾहिं ईद ते मयार ॾिबी न ख़ुशीअ में यादि ईंदो आहे ऐं दिलि वारो माण्हू ॾुखियो विसरंदो आहे पोइ फोन बोन कयसीं त बाबा अचु अॼु ईद आहे फोन खां व्हाट्सअप मैसेंजर ट्विटर सभु सोशल मीडिया जा सहारा हलाया पर मञण वारे मिंथ कोन मञी अलाह अलाह हो हाउ मता सुभाणे ताईं मञी वठे अॼु प्रोग्राम ॾिसे अॼु त इहे सिटरूने जे नाम करणियूं पियूं त दर्द दिलि में यार न थई तॾहिं त दिलि ॾुखाई थो वाह वाह गम मिले त का ख़बर वाह साईं वाह हा बिस्मिल्लाह कचहरी सिलसिले खे अॻिते वधायूं ऐं कुझु संगत वेठी आहे गरीबदास पाण वटि नओं सुघड़ आयो आहे गरीबदास चाचो गरीबदास ऐं यकीनन ईद जो ॾियारो आयो किथां आहे चाचो चाचा तारुफ बि पंहिंजो पाण कराए ऐं उन सां गॾो गॾु असांखे कुझु अलाह जॾहिं ॿुधा सभिनि सुगड़नि खे सलाम चऊं था गरीबदास बागड़ी जाम शोरे खां जहिड़ो असांजो हाल आहे असां ससी पुन जो गज़ल ॿुधाईंदासीं वाह वाह
असां पहिरीं दफ़ा आया आहियूं हिन कचहरी में। धरती मथे केतिरा माण्हू आहिनि महिमान पोढ़ा आहिनि पटनि ते जागी पिया जवान। ॾिसी रंग रंगीअ जो अजब लॻो इंसान। कादर जे कुदरत जो बेहद आहे बयान। गौसल दुआ घुरे बख़्श मूंखे ईमान। अल्लाह कजा एहसान पतंट बि पार थिया। वाह वाह पतंट बि पार थिया। माल कर महर आहे गौसल सब खे अल्लाह जी अदर। अचो अदा वांगे खोले ॾिया ख़बर। किसो ससी पुनू जो पढ़ो ये कर। सुधारियो अथम सिंधी में ॾेई ज़ेर ज़बर। वाह वाह किसो ही कढियो अथऊं ॿुधो करे जे दिल सां दिलो बादशाह जी सोहणी हक़ीक़त ई घर नाऊ बांभण जे ॼाणी हिकिड़ी थी। लिखियो मुसलमान सां अंग पाड़ंदी ही तंहिंखां अहिड़ी धी लोढ़े छॾियो लहर में। वाह वाह संदूक दिन तुर्त कराई तयार विधऊं जिन जे विच में ज़ेवर ज़ौर हज़ार। मत बलने मंद खे ॾिनऊं डाज पार। तालो हयूं तिन खे विझी अंदर ॿार। लोढ़े छॾियूं लहर में कयूं न देर मदार। रोई ज़ारो ज़ार दर्द सठूं दिल में। वाह सही वाह संदूक लुढ़ी लहर में वरती रब जी राह। छिकी शहर बंभोर में आदिया जा लाह। मोहम्मद खटी खे ॾातार ॾिनी ॾाह। परे खां पेती ते पियस पोइ निगाह। वाह वाह खणी आयो ज़ाल वटि करे करे का। जॾहिं सामाणी ससी गोया ही गुफ्ता। बाबा बंगलो अॾाड़े जंहिंमें चमन हुजनि चौधार। सूफ तूत सुंगड़ियूं ॿिया मेवा मज़ेदार। बूटा सभई गुलनि जा हुजनि ख़ुशबूदार। सो करे सिंगार गुलनि सां गॾिजी गुल थिया। वाह सही वाह 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 हाक ॿुधी हैरान थिया मर्द मिड़ेई। ख़बर आरी जाम पुट पुनू खे पई। सौदागर सुणाई हक़ीक़त वेही त ससी आहे सोहणी हाकत ही। रही शहर बंभोर में आहे तो जेही। ॻाल्हि कजे केही ससी जे सारा जी। वाह वाह पुनू चयो पीउ खे कंदसि मां वापार। उठ भरे अतुर जा तिखो थियो तयार। काए हलियो काफ़िलो पिरे संदे पार। साथ न्यूं साण पूरा 5000। रही रात उते हुई पखनि में पाचार। वजस पे वहदत में तंबूरे जा तार। साहिब रब सतार मेलो कर महबूब सां। वाह वाह म्यार कर महबूब सां दुआ घुरियाई। वाटन ते वसीला करे रमज़ूर थियाई। पिरी संदे पार ॾे करहा काठाई। अची शहर बंभोर में होका ॾिनाई। ॾिसी देरो दोस्त जो पुनल थियो बेहोश। गौसल जागिस जोश मिला वञी महबूब सां। मिला वञी महबूब सां हाणे जो हाणे। अंदर में आग इश्क जी अल्लाह पियो ॼाणे। आंदो ने जाते तांग मूंखे ताणे। मन सोहणो ॼाणे लही उन अखियुनि जी। वाह 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 लही उन अखियुनि जी पइजी वञे बेच। घोरिया सारो केच जमा शहर बंभोर था। वाह वाह होॾां ॿुधी ॻाल्हड़ी ससी साप सही त केचन जो काफ़िलो आयो काल कही। लथा मुंहिंजे बाग में मज़े मिड़ेई। आया हिन ओछतो पखी मुंहुं पेही। गौसल महिमाननि जी ॻाल्हि कजे केही। इन्हनि सां वेही कजनि गाड़ियूं कुर्बियूं। वाह वाह ससी सरदन सां हली करे हार सिंगार। ॾिसी होत बलोच खे पैदा थियसि प्यार। इश्क थियसि ज़ारबो सौदो के सिक जो। पुनू जा परे खां ससी सुञाती। वढे छॾियसि वाह कुरब जी काती। ससी पूनू पाण में ओरायो वेही हाल। पुछी थिया पहमा लॻे न आग इश्क जी। वाह वाह लॻे न आग इश्क जी वियन जान जली। ससी पोइ सरदन सां सॼी ॻाल्हि चली। पुनू सां प्यार थियो मुंहुं खणी दिलि झली। पर अॻियां कान हले ॿारो चली। वाह वाह पुनू केर काथो जो कोन्हे ख़बर चार। संग न ॾींद ससी जो तोड़े हीला करे हज़ार। हू सरदार सां धोबी धोऊं कपिड़ा। पुनू धोबी ज़ात जो पुनू पोरो पियो। वेही मूंसां वेझड़ो पुनल पाण चयो। कपिड़ा ने ॾियो धोबी थी धोई अचां। वाह वाह धोई अची दरिया तां तेज़ वञी तकड़ा। ससी वारे इश्क में केची खया कपिड़ा। वाह फरे तां फाड़े विधाई। सब लता थिया लेड़ा। मोगो थी मोटियो पुनू। ससी पुनू खे ॾिठो मोझो ऐं मांदो। पुछण लॻी पुनल खां छो महबाई मांदो। हिन खे चयो हे कांदो मूंखे इश्क आंदो न त केची कपिड़ा की खणे। वाह वाह जेके जी तू न कर ख्याल। गनी विझी कपड़नि में कपिड़ा कर नेकाल। फाटल कपड़नि में ॾिठो सोनू माल। ॾिसी अहिड़ो हाल माण्हुनि खणी माठ कई। माण्हुनि खणी माठ कई दहन आई का। कई माण्हुनि केची जे धोबी जी सारा। थी वाह वाह मिल जी मुबारका। शादी जी शुरा थी दोहलन कया दद का। ज़रदो पुल्हा सयूं ॿिया तरह ताम हुया।
गियो सब में एतरो रजी थाल पिया खाई हर को खुश थियो पखियन पेट भरिया ससी वाले सरतन बो वहजी वेस गया काणी बुपा तो कंजल अज सिंगार जी सब का थी वाह वाह शादी शहर बंभोर वाह सही वाह शादी बंभोर में केची गयो काज खाई हर को खुश थियो रहजी आयो राज ससी मानियो सुहाग पुनहु पलंग ते चढ़ियो पुनहु पलंग ते चढ़ियो कई महबूबन महफल सदका निसार थी दिल जे माथा दिल पुछे सो मंदल जेको कसा लागे वाह साईं वाह 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 सती पुन्नो जो सूर पया पिटिन पाण में हिकिड़ो उहो मंज़र आहे जंहिंखे लतीफ़ साईं केतिरनि सुरनि में ज़फ़र साईं ॻायो आहे ऐं एतिरो त उन जो सचो इश्क हो जो लतीफ़ साईं फरमाए थो त मुनकर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई उभो थी उन्हनि खां पंहिंजो पुन्नु पुछाई इहा न त क़बर में आहियां लहद में आहियां मुनकर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई उभो उथी उन्हनि खां पंहिंजो पुन्नु पुछाई तदा इतां ही को ॾिठो साथ मुझे सजण ओ वाह सही वाह 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 अञा अॻियो मंज़र वरी लतीफ़ साईं ॿुधायो त अची इज़राइल सुते जागाई ससुई हा अची इज़राइल सुते जागाई ससुई पई दौड़ाए दलील त पुन्नुअ माण्हू मोकिलियो ओ वाह वाह उते बि उनखे उहो इंतज़ार हो त इज़राइल मलकुल मौत कोन्हे शायदि ही सने हो खणी मुंहिंजे पुन्नुअ जो आयो वाह सही वाह जो दास्तान गरीबदास खुटण जो ई कोन्हे वाह जी ॻाल्हि वाह गरीबदास साईं बाक़ाइदा जो ईद कराए छॾी हा ईद जीअं थींदी आहे उहे ईद कराए छॾियईं प्रोग्राम जे सिलसिले खे वधाई पर हिकिड़ी नंढड़ी साही जो टाइम थियो आहे नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे ऐं अॼु ईद कचहरी जो जेको ही प्रोग्राम आहे ईद कचहरी में सुगड़ वेठा आहिनि असां सां ऐं जेको आहे सो आर्टिस्ट वेठा आहिनि ज़बरदस्त प्रोग्राम आहे अॻिते बि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं हिकिड़ी नंढड़ी वठूं था साही ऐं साही खां पोइ वरी अची मिलंदासीं तेसि ताईं असां सां गॾु रहिजो भलीकार सिंध कचहरी में ऐं सिंध कचहरी जो सिलसिलो अॼु असांजो हैदराबाद में आहे हैदराबाद जे हिन ईद कचहरीअ जे प्रोग्राम में हैदराबाद खां अलावा जामशोरो ऐं ॿियनि शहरनि खां बि सुगड़ आया आहिनि ऐं दोस्त आया आहिनि ऐं असां सां जेको आहे सो आर्टिस्ट बि मौजूदु आहिनि आर्टिस्ट अञा वधीक अचणा हुया पर हाणे ईद जो ॾींहुं आहे ॿार कंहिंखे छॾनि कोन था हीअ बि ज़ोरी ॿारनि खां भॼी आया आहिनि हिननि चयो पिए ॿार था चवनि घुमाए फिराए को शहर में चकर ॾियार ज़रूरु नंढड़नि ॿारनि खे बि राज़ी रखिणो थो पए ऐं अहिड़ा जॾहिं ईद जा ॾींहं अचनि था त अहिड़ा ई ॾींहं आहिनि जंहिं ॾींहंनि में माण्हू क़ाबू थिए थो घर में न त साईं मर्द खे किथे मायूं क़ाबू करे सघनि या ॿार क़ाबू करे सघनि सो रफ़ीक अहमद ईसाणी आर्टिस्ट आहे बहितरीनु स्टेज रेडियो ऐं टीवी जो तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहे ऐं साईं रुगो आर्टिस्ट न आहे पर उन आर्टिस्टनि जी जेका तंज़ीम आहे उन्हनि जो सरबराह आहे उन्हनि जो सरबराह आहे गॾो गॾु उन जूं सोशल ख़िदमतूं समाजी ख़िदमतूं कंहिं तारीफ़ जो मुहताज कोन्हे ऐं पहिरियां तव्हांखे ईद जूं मुबारक हुजनि ऐं तव्हांखे तव्हांजे सॼे सथ खे तव्हांजी तंज़ीम खे ईद जूं वाधायूं हुजनि ऐं अॼु ईद जे ॾींहुं गॾिया आहियूं पाण कीअं पिया ॾिसो अॼु की ईद कचहरी खे ख़ैर मुबारकूं ऐं ज़फ़र हकड़ो साहब ऐं आजिज़ रहमतुल्लाह साहब ऐं सॼे हिन सथ खे ऐं हीअ सिंध टीवी दुनिया में जिते जिते बि ॾिठी पई वञे उन्हनि सभिनीनि खे हिन नाचीज़ रफ़ीक ईसाणी तरफ़ां ईद जूं लख लख वाधायूं बेटाई साईं जो बैत आहे मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हेकड़ो तनी जे वेड़े पाणी ईंदो बादशाह वाह वाह सो सच पुछो त ईद जो ॾींहुं हुजे उते वरी सिंध टीवीअ जी हीअ ईद कचहरी हुजे ऐं उते वरी सुगड़ हुजनि सुगड़ उहे आहिनि जेके सिंधी ॿोलीअ जा रखवाला आहिनि जेके सिंधी ॿोलीअ खे ज़िंदगी बख़्शण वारा उहे सभु हिते हसीन ख़ूबसूरत किरदार वेठा आहिनि ज़फ़र साईं ऐं उते वरी असांजो कलाकार वेठो आहे साईं खादिम सखीरानी साहब ऐं ॿिया हे सभु सुगड़ साईं सच पुछो त ईद जो ॾींहुं वॾी मसरूफ़ियत जे बावजूदि बि जॾहिं मूंखे ख़बर पई त ईद कचहरी आहे ऐं उहा वरी सिंध जे हिननि किरदारनि सां आहे त असां टाइम कढियो अची हाज़िर थिया आहियूं सच पुछो त मूंखे इंतिहाई ख़ुशी थी रही आहे
ईद में ईद थी वई ईद में ईद थी वई हे जिते जिते सरकार शाह अब्दुल लतीफ़ बिटाई ऐं हुन जी ॿोली पुनू उन जो ज़िक्र थिए जिते ससुई पुनू जो ज़िक्र थिए जिते मोहब्बत जो ऐं मुस्कुराहटुनि जो ज़िक्र थिए त आउं सम्झां थो अहिड़ो ज़िक्र अॼु ईद जे ॾींहुं ॿियो किथे बि न हूंदो। यकीनन असां टीवी आर्टिस्ट हुअण जे करे मुंहिंजा ॿिया बि प्रोग्राम आहिनि, उते बि राग रंग, उते बि कचेरियूं कलाम, पर सच पुछो जेको दिली सुकून तव्हां सुगड़नि सां वेही करे सिंध टीवी जी हिन ईद कचेरी में अची रहियो आहे, मौला तव्हांखे सलामत रखे। अवी हिन ॿोलीअ जा रखवाला आहियो। असीं आर्टिस्ट मूंसां गॾु नासिर बुनेरी साहब, मुश्ताक चांडियो साहब वेठा आहिनि, त सच पुछो हिते अची तमामु घणी ख़ुशी थी आहे। ऐं ज़फ़र साईं शानदार तव्हांखे मुबारकूं बेटा। आर्ट्स काउंसिल सिंध तव्हां सभिनि खे हिन ईद जे पुरमुसरत मौक़े ते हीअ वॾी ईद आहे, क़ुर्बानी जी ईद आहे। हर तरफ़ गोश्त जी ख़ुशबू आहे। अॼु अहिड़ो ॾींहुं आहे, अॼु आउं सम्झां थो त हीउ अहिड़ो ॾींहुं आहे जो हिन लॉकडाउन में, हिन परेशानी में माण्हुनि केतिरा ॾींहं गोश्त न खाधो। सही था, बेरोज़गारी आहे, बिल्कुलु सोशल डिस्टेंसिंग, लॉकडाउन, गुरबत, टेंशन, हज़ारे सवे मसइलनि जे बावजूदि असांजी सुन्नत इब्राहिमी जी हीअ जेका क़ुर्बानी वारी ईद आई आहे त अॼु घर घर में ख़ुशबू आहे, घर घर में गोश्त पहुतो आहे। इहो अलाह जो ख़ासि करम आहे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। वॾी महिरबानी रफ़ीक़ी साणी साहिबु ऐं रफ़ीक़ी साणी ज़बरदस्त तव्हां सभिनी खे सुगड़नि खे ऐं जेको आहे सो सिंधी ॿोली जो सरताज चयो। ऐं तव्हां ई वाक़ई सुगड़ जेके आहिनि असांजा ही सिंध जा ॿोलीअ जा रखवाला आहिनि, सकाफ़त जा रखवाला आहिनि। ॾिसो था उन्हनि जो चहिरो, उन्हनि जो फेस, उन्हनि जे मुंहं में ऐं जेका ॾिसण में ई झलक आहे उहा ॼण सिंध हिते सॼी। हा बिल्कुलु, ॾिसण सां ई माना ॼण सिंध आहे। हीउ सिंध जो नक्शो आहे ऐं सिंध असांजे साम्हूं वेठी आहे। ज़बरदस्त कचहरीअ सिलसिले खे जारी रखूं था। वरी संगत जी आहे ख़्वाहिश त पंहिंजो सखीराणी साहिबु ख़ादिम हुसैन सखीराणी खे हिकिड़ो कलाम ॿुधूं, जेकॾहिं इजाज़त हुजे साईं ॿुधूं कलाम। सखीराणी साहिबु बिस्मिल्लाह। सुर में बिना सिंगार किथा आंदो थे, सिंध सुर में बिना सिंगार किथा आंदो थे।
एड़ो लहजो मिठो हाँ ठार किथा आदो थे एड़ो लहजो मिठो हाँ ठार किथा आदो थे ए तेरी सोन एड़ो प्यार किथा रखण जे आई हो दर्द मंझ रखण जे मुंहिंजा महबूब ही आज़ाद किथां आदो थे मुंहिंजा महबूब ही आज़ाद किथां आदो थे ए तेरी सोन एॾो प्यार किथां आदो थे ए तेरी सोन एॾो प्यार किथां आदो थे मुझे नेणन मां लगातार गड़न था गोड़ा मुझे नेणन मां लगातार गड़न था गोड़ा तू पुछी थो हार किथां आदो थे तू पुछी थो इहो हार किथां आदो थे ए तेरी सोन एॾो प्यार किथां आदो थे सुनी सुने बिना सिंगार किथां आदो थे ए तेरी सोन वाह सही वाह 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 ज़बरदस्त ऐं ख़ादिम हुसैन सकीरानी जे लाइ ताड़ी थी वञे साईं ज़बरदस्त अॼु ईद जो ॾींहुं आहे तव्हां कंजूसी छो था कयो पिया हा बाक़ाइदे अञा हा उहो गोश्त रहियल आहे लॻे थो छॾे आया आहिनि हा ईअं बि आहे बहरहाल ज़बरदस्त प्रोग्राम थी वियो ऐं हीअ जेके ईद जा 3 ॾींहं आहिनि इहे ईद जा 3 ॾींहं कोशिशि करे पाण सभु गॾु हूंदासीं ऐं अॼु ईद जो जेको पहिरियों ॾींहुं हो उन जो प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे सिंध खां ऐं जेके ॾिसंदड़ आहिनि उन खां पंहिंजी संगत खां इजाज़त वठिजे सुभाणे वारी कचहरी में बिल्कुलु सॼी संगत गॾु हूंदी कोशिशि कंदासीं त ॿिया जे अची विया त ठीकु आहे न त हीअ संगत गॾु ई गॾु हूंदी नाज़रीन प्रोग्राम ईद कचहरी जंहिंजो सिंध कचहरी जे नाले सां प्रोग्राम हूंदो आहे पर अॼु ईद जी हवाले सां ईद कचहरी जो प्रोग्राम रखियो आहे ऐं ईद कचहरी जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे पंहिंजे मेज़बान ज़फ़र हकड़ो खे ॾींदा इजाज़त वरी ईंदड़ प्रोग्राम में गॾु हूंदासीं तेसिताईं सदाईं गॾु